अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं। कराची ॻोठ में मुड़ुस 8 ॿारनि जी माउ खे बेदर्दीअ सां क़त्ल करे छॾियो आहे। सोहराब ॻोठ जे सिकंदर ॻोठ में जवाबदार मुड़ुस ज़ाहिद घरू अणबड़त तां शाज़िया खे फायरिंग क़त्ल करे छॾियो आहे। मक़तूल औरत जे भाउ जो चवणु आहे त जवाबदार सिकंदर अॻु 12 मई ते शाज़िया खे गले ते छुरी फेराए करण जी कोशिश पिण कई हुई। वाक़े जी FIR पिण दाख़िल कराई वई। पुलिस खेसि गिरफ़्तार करे त अॼु क़त्ल जो वाक़ियो पेश न आयो। पुलिस लापरवाही ऐं गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो आहे। आगाह कयूं पिया। सोहराब ॻोठ में मुड़ुस 8 ॿारनि जी माउ खे बेदर्दीअ सां फायरिंग करे क़त्ल करे छॾियो आहे। सोहराब ॻोठ जे सिकंदर ॻोठ में जवाबदार मुड़ुस ज़ाहिद घरू अणबड़त तां शाज़िया खे फायरिंग करे क़त्ल कयो आहे। मक़तूल औरत जे भाउ जो चवणु आहे त जवाबदार सिकंदर कुझु 12 मई ते शाज़िया खे गले ते छुरी फेराए क़त्ल करण जी कोशिश कई हुई। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया। सोहराब ॻोठ मुड़ुस 8 ॿारनि जी माउ खे बेदर्दीअ सां फायरिंग करे क़त्ल करे छॾियो आहे। सोहराब ॻोठ जे सिकंदर ॻोठ में जवाबदार मुड़ुस ज़ाहिद घरू अणबड़त तां शाज़िया खे फायरिंग करे क़त्ल करे छॾियो आहे।